शबीह आईनी तरमीम लाइ हुकूमती इतिहाद मुख़ालिफ़ धिर जे पार्टियुनि खे राज़ी करण जी कोशिश में रुधल पीपुल्स पार्टी ऐं नून लीग जे मसवदनि ते JUI राज़ी न थी। आईनी अदालत जी जाइ ते सीनियर जजनि ते बदल ॿिए चूंडनि जी तजवीज़ ॾेई छॾी। PTI बि आईनी अदालत जी तजवीज़ रद्द कंदे JUI जी तजवीज़ ते इतफ़ाक़ कयो। PTI अख़बारनि हुकूमती मसवदे ते गौर लाइ बानी PTI सां मुलाक़ात कराइण जो शर्त बि रखे छॾियो। ख़ुसूसी पार्लिमानी कमेटी मसवदनि जो जाइज़ो वठण लाइ ज़ेली कमेटी जोड़े छॾी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर जी अॻवानी में जुड़ियल ज़ेली कमेटी में समूरनि सियासी पार्टियुनि जो हिकु मेंबर शामिल हूंदो। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त आईनी तरमीम 25 अक्टूबर खां पहिरियां बि थी सघे थी ऐं 2 महीना बि लॻी सघनि था। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट जे 3 सीनियर जजिस मां कई वेंदी। चीफ जस्टिस जी मुक़ररी 8 रुकनी पार्लिमानी कमेटी कंदी। वफ़ाक़ी आईनी अदालत चीफ जस्टिस समेत 7 मेंबरनि ते ॿधल हूंदी। आईनी अदालत जो फ़ैसिलो किथे बि चैलेंज न कयो वेंदो। इम्कानी आईनी तरमीमुनि लाइ हुकूमती मसवदे जा नुक़्ता साम्हूं अची विया। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आईनी तरमीमुनि वारो मुसवदो सोशल मीडिया ते शेयर कंदे आवाम खां तजवीज़ूं घुरी वरितियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते ट्वीट में लिखियो आहे त वफ़ाक़ी आईनी अदालत जे क़याम जी तजवीज़ूं ॾियूं था, जंहिंमें समूरनि सूबनि जी बराबर नुमाइंदगी हुजणु घुरिजे। जजिस जी मुक़ररी वारे अमल में तब्दीली चाहियूं था। जजिस जी मुक़ररी लाइ पार्लियामेंट अदलिया ऐं कानूनी बिरादरी खे बराबरीअ जी बुनियाद ते किरदार अदा करणु ॾिनो वञे। इस्लामाबाद में शंघाई तावन तंज़ीम जे सरबराही इजलास जूं तयारियूं मुकमल। ख़ूबसूरत सजावट मुल्की राजधानी जी शान ऐं शौकत वधाए छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जिन्ना कन्वेंशन सेंटर पहुची इजलास जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो। इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार। परॾेही खाते जी तर्जुमान जो चवणु आहे त ACO इजलास में मेंबर मुल्कनि चीन, रूस, बेलारूस, कज़ाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान ऐं अज़रबैजान जा वज़ीर आज़म शरीक थींदा। ईरानी नाइब सदर ऐं भारतीय परॾेही वज़ीर बि शिरकत लाइ पाकिस्तान ईंदा। कॉन्फ्रेंस जी साइड लाइन ते मेंबर मुल्कनि जे सरबराहनि जूं मुलाक़ातूं पिणु थींदियूं। सिक्योरिटी लाइ पुलिस, रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जवान मुक़रर। कराची में सिक्योरिटी ख़दशनि सबबि 5 ॾींहनि लाइ कलम 144 लागू। शहर में जलसनि, जुलूसनि ऐं रैलियुनि समेत हर क़िस्म जे अवाम गॾिजाणी ते पाबंदी। कमिश्नर कराची घरू वज़ारत जे हुकुम ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त कलम 144 जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। गुज़िरे ॾींहुं पंजाब हुकूमत बि 5 ज़िलनि डेरा गाज़ी खान, मुज़फ़्फ़रगढ़, राशनपुर ऐं कोट 2 में 3 ॾींहनि लाइ कलम 144 लागू करे चुकी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां MQM वफ़द जी मुलाक़ात। MQM आईनी तरमीम जी हिमायत लाइ मकानी इदारनि लाइ इख्तियार घुरी वरिता। MQM वफ़द में डॉक्टर फारूक सत्तार, अमीनुल हक, कामरान टेसूरी शामिल। मकानी इदारनि खे बाइख्तियार बणाइण बाबति MQM जे मसवदे खे तरमीम जो हिसो बणाइण जो मुतालबो। MQM पाकिस्तान जे अख़बार मुस्तफ़ा कमाल जी तहरीक इंसाफ़ ते तनक़ीद। मुस्तफ़ा कमाल PTI जी सरगर्मियुनि ते ॻणितीअ जो इज़हार कंदे चयो आहे त अव्हां नारो लॻाईंदा आहियो त PTI बानी नाहे त पाकिस्तान नाहे। असां बि नारो हणंदासीं त मंज़िल न रहनुमा खपे। असां बि छुरियुनि जी लॻल हुआसीं, रहनुमाई खे छा कंदासीं, असांखे मंज़िल न मिली। PTI जो एहतजाज मुल्क जे मुफ़ाद में नाहे। रियासत ऐं उन जे इदारनि खे खोखलो करण जी इजाज़त न ॾींदासीं।
किपरो में नामालूम माण्हू ओताक ते काह करे चौकीदार के क़त्ल करे छॾियो। मीरपुर कास्ट रोड ते मक़तूल जो लाश रखी धरणो रोड ब्लॉक। वारसन चयो आहे त चौकीदार सूमर मंगरियो जा हथ पेर ॿधी खेसि घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। वॾो ज़ुल्म थियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। हैदराबाद में नीगर खूह में किरी फौत थी वियो। लतीफ़ाबाद नंबर 2 वारे इलाइक़े में 10 सालनि जो अब्दुल समद क्रिकेट रांदि खेॾण दौरान बाल ॻोल्हींदे खूह में किरी पियो। इतला ते रेस्क्यू टीम पहुची लाश हथ करे वरितो। घर भातियुनि में रोज़ राड़ो मचल। भारती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप तरफ़ां हैदराबाद में रचियल मेगा फैमिली फेस्टिवल में हर तरफ़ रंग निखरी पिया। सिंध जे नामियारनि फनकारनि राति देर ताईं सुर विखेरे माण्हुनि खे मोहे छॾियो। एंजल गज़ल, दानिश मंसूर, फौजिया सुमरो, ख़ुशी बलोच, मार्वल ग्रुप, डॉक्टर आशिक राजपर ऐं ॿियनि फनकारनि फन जो मुज़ाहिरो कयो। धरती मेगा फैमिली फेस्टिवल में माण्हुनि जी पीउ। अॼु आख़िरी ऐं टे ॾींहं बि मज़ाहिया फनकार अली गुल मला ऐं सोराब सुमरो मेज़बानी जा फ़र्ज़ निभाईंदा।